मुझे बच्चा तू कीअं गुज़ारे में इहो त ॿुधाए। दादा मूंखे थधि लॻी हुई त मां गुज़ारे वियसि, पर इहो ॿुधायो तव्हां कीअं गुज़ारे विया हो? अरे यार मुंहिंजी न पुछ ॻाल्हि इहा हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे। अचो अचो वियो वियो बाबा घर ना आहे टेंशन ना वठो न। किथे वियो आहे तुंहिंजो फिटाऊ पीउ? 4-5 कलाक लाइ केॾा वियोली आहे। अरे वाह, पोइ त मज़ो अची वेंदो। मजा आएगा ना भिड़ो। छा पई करी पुट हेतिरी देरि खां पियो दर खुड़कायां तोखे सम्झ में कोन थी अचे। तू त चयो 5-6 कलाक लाइ वियल आहे, ये किथां अची वियो? मूंखे छा पतो किथां अची वियो। तव्हां वञी लिखो लिखो मां थी वञी दर खोलियां। वञ तू, मां लिखां थो किथे। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। कंहिंसां हेॾे ॻाल्हाई अंदरां मूंखे के मर्द जी आवाज़ बि ॿुधण आई। केरु हो? बाबा केर बि ना आहे। छा बि थी हल हल थी पासे ॾी थिए ॾां अंदरां आवाज़ पिया अचनि अलाए कहिड़े मर्द जा। केरु हो? कंहिंसां हेॾे जॻी हुई या कुतनि वारी? मां उन खे दरनि जे पुठियां ॾिठो, पर्दनि जे पुठियां ॾिठो, पलंग जे हेठां ॾिठो, अलमारीअ में बि ॾिठुमि पछाड़ीअ। पुट मां काकूस मां चकर ॾेई आयसि। बसि पोइ त यार मां बि शर्म सां पाणी पाणी थी वियुसि। घोटो ॾेई पंहिंजो पाण खे ई मारे छॾियमि यार। ॻोल्हे ॻोल्हे साणो थी पियुसि पर मिलियो कोन। जे मिली वञे हा साईं फ्रिज में ॾिसी लायो आहे त तव्हां बि बची वञो आहे, मां बि थधि खां न मरिया हुआ। वो तू ही हुए? हा मां ई हुअसि। अरे पोइ त किथे काट। अरे काट ने हिनखे क़तल करणो आहे मूंखे। हाणे छा मारींदव, हाणे त मरी वियासीं। हे ॾिसो पंहिंजे बांबड़नि जी रोटी बि हले।